ख़बर शामिल कयूं पिया नवंदेरो खां। नवंदेरो भरिसां गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में शहीदनि जी मज़ारनि ॿाहिरां ठहियल बाज़ार में बिजलीअ जे शॉर्ट सर्किट मां ओचितो बाहि लॻी वई, जंहिं सबबु केतिरनि ई दुकाननि में पयल लखें रुपयनि जो सामान सड़ी रख थी वियो। जॾहिं त मुतासिर थींदड़ दुकानदार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, दुकान मुझे करीब सड़ी वियो, रोज़गार का न नौकरी चाकरी बचा हितों पालियां पियो, हर शइ हितों पियो कयां, सॼो दुकान सॼी बाज़ार सड़ी वई आहे। शहीदनि खे वोट हर शइ असांजो कुड़मी हारी मोहतरमा जा दरदारी साहब जा कुड़मी हारी, बिलावल साहब जा कुड़मी हारी आहियूं, अदी फिरियाल जा असां कुड़मी हारी आहियूं। एजाज साहब खे ख़बर आहे, गुलाम मुस्तफ़ा साहब खे ख़बर न रोड लॻो आहे न छा लॻो आहे। असां निंदण न वटि 3 महीना 4 महीना मींहुं असां में पियो, मींहं में असां पुॼियासीं, वरी असांजे मथां दुकान ग़रीबनि जा सड़ी आहे, का शइ न बचे, का शइ न कढी आहे। चई 5-5 लख हिकु जो ज़्यान थियो आहे, हिकिड़े दुकान वारे जो सॼी बाज़ार में। कंहिंखे 5 ॿार न, कंहिंखे 3 ॿार न, कंहिंखे 6 ॿार न, फैमिली आहे हितों पले पे, रोज़गार हितों पालियूं पिया बचा, पर नौकरी चाकरी का शइ न मिली आहे। मोहतरमा अबनि ॾाॾनि खां हिते वेठा आहियूं, असां का शइ का न मिली आहे, न राशन असांखे हुन गुलाम मुस्तफ़ा लेगारी न एजाज लेगारी बाज़ार में कंहिं राशन असांखे हिते ॾिनो आहे, पुछा न कई आहे। बाज़ार में ॾुखिया आहियो, सुखिया आहियो तव्हांखे ॾियूं असां, कंहिं पुछा न कई आहे। हेॾो पाणी जो पाणी असां बाल्टियुनि ते नाली ते कढियो, बरसाति वारो छा आहे हुन नालीअ में असां कढियो, असां ग़रीबनि पाण कढियो, बरसाति जो पाणी वरी मथां बाहि असांखे सिधा थिए, वरी असांखे बाहि लॻी आहे, 11,000 असांजी सड़ी वई आहे। असांखे इंसाफ़ खपे, ग़रीबनि हक़दार में कुझु असांखे खपे। ख़ुदा बख़्श भुट्टो खां बेनज़ीर जी मज़ार ते बेयार मददगार थी विया आहियूं। सॼी उमिरि असां हितां मज़ार ते खाधो आहे, शहीदनि खे वोट ॾिनो आहे। पीपल्स पार्टी जो गढ़ आहे हिते, पीपल्स पार्टी जो ॻोठ आहे हिते। हर सभु जेके हिते आहिनि उहे बेरोज़गार आहिनि। हेॾो बरसातनि में पाणियुनि में असां पाणी पंहिंजो पाण कढियोसीं। पाणी कढण खां पोइ असां हिन वक़्तु दुकाननि में, असां जिन में दुकाननि में बाहि लॻी आहे, घटि में घटि हर हिकु दुकान में 5-6 लख रुपए जो सामान पियो ई पियो हुयो। सो असां बिलावल साहब ऐं अदी फरियाल टालपुर साहिबा ऐं गुलाम मुस्तफ़ा लेगारी साहब खे अर्ज़ु था कयूं त असांजी जाच लधी वञे ऐं असांजा जेके दुकान सड़ी विया आहिनि, असांजी माली मदद कई वञे। ऐं ॾिसी सघो था इहे जेको आहे सो गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो भुट्टी साहिब जी जेको आहे बेनज़ीर साहिब जी मज़ार आहे, हे उनजो जेको आहे बाज़ार तव्हां ॾिसो था पिया। तक़रीबन जेको आहे सो 6 बजे हिन में शॉर्ट सर्किट जे करे, बिजली शॉर्ट सर्किट जे करे जेका असां बाहि 50 दुकान जेको आहे मज़ार जो 50 दुकान जेको आहे उहो सड़ी वियो आहे। ऐं उहे दुकान असां ग़रीबनि जा हुआसीं। असां तक़रीबन 3-4 महीना बरसाति जे करे तव्हांखे ख़बर हूंदी उहे दुकान असांजा बंदि हुया, असां बेरोज़गार थी घरनि में वेठा हुआसीं। ऐं उन बरसाति खां पोइ हाणे कुझु ई ॾींहं मस्तु थिया हुया, ऐं उन बरसातियुनि में बि असांजो घणो सामान ज़ाया थी वियो, असांजो दुकान किरिया, असांजो घणो जेको सामान हुयो उहो ज़ाया थी वियो। ऐं बरसातियुनि खां पोइ असां वरी उन्हनि दुकाननि में वरी हज़ारनि जो लखनि जो सामान ॿीहर विधोसीं। असांखे एतिरियूं नौकरियूं न आहिनि, असांजो सॼो जेको गुज़ारो थींदो हिननि दुकाननि खां थींदो। हितां जेको 100 रुपयो 200 रुपया जेको बचंदो हो, असां घर हलाईंदा हुआसीं, उतां घर हलंदो हो असांजो। पर अफ़सोस अॼु जेको आहे असांजा उहे दुकान बि सड़ी विया। हाणे असां कंहिंखे तव्हां ॾियूं, असां कंहिंखे अर्ज़ु कयूं, असां ॿिए कंहिंखे न चवंदासीं। असां सिर्फ़ु जेको आहे सो असां जेको को चेयरमैन आहे जेको आहे सो पीपल्स पार्टी जो, असांजो पंहिंजो जेको आहे सो बिलावल भुट्टो साहिबु, असां उनखे अर्ज़ु था कयूं। भाऊ गुलाम मुस्तफ़ा लगारी खे अर्ज़ु था कयूं, जेको बाज़ार जो इंचार्ज आहे असांजो पहुचो आहे, असां उनखे अर्ज़ु था कयूं त ॿेली असांजी हाणे तव्हां सार लहो, जेको असांजा दुकान सड़ी विया आहिनि। असां जेकॾहिं दुकान असांजा पका हुजनि हा, न सड़नि हा, पर असांजा लकड़नि जा ठहियल हुया, कचनि पत्रनि जा ठहियल हुया, ऐं उन्हनि खे बाहि लॻी वई। जेकॾहिं पका हुजनि हा एतिरो नुक़सानु न थी आहे। एतिरो असांजे घरनि में खाइण जे लाइ हाणे जेको आहे न बचियो आहे। हाणे असांजो घर असांजा कीअं हलंदा, असां कीअं हिते जेको आहे घर वारनि खे कीअं असां बचनि खे बुकनि खे जेको आहे खाराए सघंदासीं। हाणे असां इहो अपील था कयूं जेको आहे भाऊ जेको आहे गुलाम मुस्तफ़ा लगारी खे ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी खे अपील था कयूं त असां जेके दुकान, असांखे पैसो न खपे, असांखे पंहिंजा दुकान तव्हां पका करे ठहिराए ॾियो, इहा तव्हांजी महिरबानी थींदी। असांखे पैसो जेको इहे 15-20 हज़ार डेली असांखे इहो न खपे। असां दुकान, असांजा लखनि जा दुकान, लखनि जा सामान हुया, सालनि जी महिनत थी असांजी जेका सड़ी वई इन जेका बाहि में। इहा सिर्फ़ु बाहि कोन हुई, पर अलाए केतिरनि घरनि जेके उमेदियूं हुयूं, जेके आस हुयो, जेके घर हलंदा, अॼु उन्हनि खे बाहि लॻी वई आहे। अलाए केतिरनि जा जेके ॿार बचा, अलाए केतिरनि जा जेके उहे हिननि दुकाननि जे ज़रिए हलंदा हुया, पर अफ़सोस अॼु दुकान असांजा सड़ी आहे। असां जेको आहे सो अर्ज़ु था कयूं वरी ॿीहर बिलावल भुट्टो साहिब खे त असांजे दुकाननि जो जेको आहे सो असांखे ठहिराए ॾियो, दुकान ठहिराए ॾियो पका। ऐं उनखां बाद जेको आहे असांजो इंचार्ज आहे भाऊ गुलाम मुस्तफ़ा लगारी साहिबु, असां उनखे बि चवंदासीं असांजी हेल्प करे, छो जो ॾुखे टाइम में भाऊ गुलाम मुस्तफ़ा लगारी असांजी घणी जेका आहे हेल्प कई आहे, अॻु में बि हेल्प कई आहे, उनजा घणा थोरा आहिनि असांजे मथां भाऊ जे। ऐं हाणे बि चवंदासीं त असांजो जेको आहे हेल्प कयो, असांखे
दुकान जी कंहिंजो पका करे दुकान ठहिराए ॾियो ऐं जेको असांजो सामान सड़ियो आहे उहो जेको तव्हांखे सही लॻे जेको तव्हांखे सम्झ में अचे असांजी उहा एतिरी हेल्प कयो तव्हांजी वॾी महिरबानी थींदी असां ग़रीब आहियूं असांजी हेल्प कयो। बिजली को तारां टच थियूं पुराणियूं हुनजे करे वरी हुनजो पाण करंट आहे न कपिड़ा ॿियो कान हुया पोइ इहा बाहि हुनखे लॻी कपिड़नि खे लॻण सां पोइ माना वधंदी कयूं टालपुर साहिब खे ज़रदारी साहिब अपील था कयूं असां कर्ज़ पटिया आहिनि कुझु व्याज पटिया आहिनि हिननि में जेको आहे असां दुकान भरिया आहिनि अञा असां 2-3 ॾींहं दुकान हलायासीं 2-2.5 हफ़्ता त हेॾो बाहि लॻी बाहि लॻण सां सभिनी जो 40-50 दुकान सड़ी चुको आहे हिन में कंहिंजो सामान न बचियो आहे असां साहिब हिन बेनर्जी साहिब आहे हिन पुट जेको बिलाल साहिब असां अर्ज़ु था कयूं त हर कंहिं सां मदद कयूं।